अस्सलामुअलैकुम। अब्दुल्ला एवरी टॉपिक के सब्सक्राइब करो अगर तव्हां चाहियो था त हर अचण वारी मुंहिंजी वीडियो तव्हां वटि फौरन पहुचे त सब्सक्राइब करो ऐं घंटी जे बटन के पुश करो ताकि हर जेका बि आउं वीडियो यूट्यूब ते अपलोड करां तव्हां वटि फौरन पहुची वञे। जज़ाकल्ला। अॼु पाण ॻाल्हाईंदासीं अंगारे जो ॾींहुं। छाजे करे अंगारे जी ॾींहुं अॻे अंगारे ते पाण अमलियात ते ॻाल्हायो, अॼु बि अंगारे जो ॾींहुं आहे, इन करे अॼु बि पाण अमलियात ते ॻाल्हाईंदासीं। ऐं अंगारे जो ॾींहुं ईअं हूंदो आहे कारे जादू वारे लाइ, सिफली अमल वारे लाइ। सिफली अमल उनखे चवंदा आहिनि जेको कारो जादू कंदो आहे। उन लाइ ईअं सम्झो अंगारे जो ॾींहुं ईद जो ॾींहुं हूंदो आहे। छाजे करे हू जेके रहियल खुहियल अमल हूंदा आहिनि से अंगारे जे ॾींहुं कंदो आहे। अॼु पाण इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं, पर कुझु पॉइंटूं आउं तव्हांखे अॼु ॿुधाईंदुसि, तव्हां उन्हनि ते गौर कजो, फोकस कजो। ऐं जॾहिं बि तव्हां अहिड़े कंहिं आमिर वटि वञो, कहिड़ो बि हुजे, भले हू लाज़मी कोन्हे हू सिफली अमल वारो हुजे, XYZ ॿियो को बि हुजे, जेको चवंदो हुजे आउं इल्मे नजूम ॼाणा थो, तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो हितां सिंपल सवाल कजो। उहो उन माण्हू जे बारे में कजो। पहिरीं शर्त इहा आहे त अॻियूं माण्हू तव्हांखे भले इल्मे नजूम ॼाणंदो हुजे, पर तव्हांखे हू सुञाणंदो न हुजे। रुगो एतिरी महिरबानी कजो तव्हांखे हू सुञाणंदो न हुजे। तव्हां हुन तां पहिरीं छा कजो, कंहिं मुर्दे जे बारे में सुवालु कजो। चवो हिन फलाणे माण्हू जा ही कम आहिनि ऐं असांखे कराइणा आहिनि, हू माण्हू हुन माण्हू जा कम थियनि कोन था, या हू माण्हू असांखे फासाइणो आहे, अहिड़ी टाइप जा तव्हां हुन तां सुवालु कजो। हू तव्हांखे फौरन चवंदो हिन जा तव्हांखे आउं इहो कमु आउं हीअं करे ॾींदुसि, चपटी वॼाए चवंदो आउं तव्हांखे हीअं करे ॾींदुसि। हालांकि हू वीचारो त क़बर में पियो हूंदो, पर रही ॻाल्हि इहा आहे माण्हू हू सिर्फ़ु पैसे कमाइण जे करे वेठा हूंदा आहिनि, इहा ॻाल्हि यादि रखिजो। ऐं यूट्यूब ते जेके बि आमिर वेठा हूंदा आहिनि उहे ईअं तव्हांखे छा चवंदा आहिनि, तव्हां फलाणो हीअं करो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करो, तव्हांखे अमल जी इजाज़त आहे। इहो कहिड़ो तरीक़ो आहे मूंखे ॿुधायो। हू डायरेक्ट तव्हांखे सिधो चवे भाउ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करो, ऐं या डायरेक्ट चवे तव्हांखे अमल करण जी इजाज़त आहे। ईअं को बि वञी पूरो यूट्यूब तव्हां चेक करो, को बि आमिर ईअं कोन चवंदो तव्हांखे हिन अमल जी इजाज़त आहे। हू रुगो एतिरो चवंदो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करो या कमेंट में ओके लिखो, फिलान लिखो, पोइ तव्हांखे इजाज़त आहे। इहो सिर्फ़ु हुननि जी कमाई जो ढंग हूंदो आहे। तव्हां पहिरीं हुनखे इल्मे नजूम वारे खां कंहिं मुर्दे जे बारे में पुछो ऐं हू तव्हांखे ॿुधाईंदो, चवंदो इहो कमु थी वेंदो। उहा हुनखे बि ख़बर, हुनजे पीउ खे बि कान हूंदी त हू किथे आहे, हू त क़बर में वीचारो वेठो आहे, हू उन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदो। हाणे तव्हां खां हू पहिरीं तव्हां हुन वेंदवे त हू तव्हां पुछंदो तव्हांजो नालो, तव्हांजी मदर जो नालो, तव्हांजी मदर जो नालो पुछंदो। जिते बेवकूफ़ तव्हां आहियो जेको पंहिंजी माउ जो नालो ॿुधायो था। छाजे करे पहिरीं ॻाल्हि त हुनखे पुछणी न खपे, उहो इन करे जिथे जंहिं आमिर खे माउ जो नालो कोन ईंदो आहे उते अम्मा हवा जो नालो इस्तेमालु थी सघे थो। फ़र्ज़ु करो मुंहिंजो नालो अब्दुल्ला आहे, अगरि कंहिं आमिर खे अब्दुल्ला जे मदर जे नाले जी ख़बर कान्हे त हू ते अॻियां अम्मा हवा हणी थो सघे। अम्मा हवा जा 15 अदद आहिनि, इहो तव्हांखे आउं ॿुधाए सघां। पर रही ॻाल्हि इहा आहे हुन जो कहिड़ो कमु त तव्हांजी माउ जो नालो पियो पुछे, जिते हुनखे ख़बर बि जाइल खे आहे त बाबा हिते अम्मा हवा लॻी थो सघे। ईअं सम्झो अम्मा हवा हिकिड़ो स्पेस टायर में आमिर रखियो वेठा हूंदा आहिनि। जी पाण चवंदा आहियूं गाॾी जो स्पेयर टायर पियो आहे त फ़र्ज़ु करो किथे गाॾी जो टायर पंचर थी वञे, पाण ॿियो टायर हणी सघूं। इन लिहाज़ सां अगरि कंहिंजी माउ जे नाले जी ख़बर कान्हे त उते आमिर छा कंदा आहिनि, अम्मा हवा जो नालो हेठां नक्श जे हेठां लिखी छॾींदा आहिनि।
बहरहाल रही ॻाल्हि इहा कारो इल्मु सिफली अमल छा हूंदो आहे, हुनमें को बि चङाई जो कमु कोन हूंदो आहे करणो। हाणे तव्हांखे हिकिड़ो वाक्य आउं ॿुधाईंदुसि त हमरा हिकिड़ो वियो कारे इल्मु वारे वटि। कारे इल्मु वारे वटि वियो त हुन वटि कमु कराइण वियो। कमु कराइण वियो त हुनखे चई मूंखे कमु करे ॾे, कमु करे ॾे। त हुन चयो कमु तोखे आउं करे थो ॾियां, पर रही ॻाल्हि इहा तोखे चङाई जो को बि कमु सवाब जो माना चङाई जो जंहिंमें अल्लाह ख़ुशि थिए अहिड़ो को बि कमु तोखे कोन्हे करणो। हुन चयो ठीकु आहे, पर मूंखे रुॻो मुंहिंजो कमु करे ॾे, जीअं तूं चवंदे तीअं थींदो, ऐं इन ॻाल्हि सां एग्री आहियां, यानी कि राज़ी आहियां। बहरहाल हू कुझु ॾींहंनि खां पोइ आयो, जेतिरा ॾींहं ॾिना हुआ कमु हुनजो कोन थियो। आमिल वटि आयो कारे इल्मु वारे वटि, हुनखे चई कमु त मुंहिंजो कोन थियो। त हुन चयो लाज़मी तो को चङाई जो कमु कयो हूंदो, तंहिं करे कोन थियो तुंहिंजो कमु। हुन चयो मूं अहिड़ो को बि कोन कमु कयो आहे चङाई जो या नेकी जो। हुन चयो सोचे वठि, तो लाज़मी कयो आहे तॾहिं तुंहिंजो कमु कोन्हे थियो, न त कारे इल्मु में वरी तूं किना कमु करी आई वरी तुंहिंजो कमु न थिए, ईअं थी ई कान थो सघे। बहरहाल पोइ नेठि हुन चयो हिकिड़ो कमु मूंखां थी चुको आहे। हुन चयो उहो कहिड़ो? चयो उहो इहो जो रोड ते हिकिड़ो कंडो पियो, सिर्फ़ु हिकिड़ो कंडो पियो जेको मूं खणी साइड ते कयो हो। पोइ हुन कारे इल्मु वारे जादूगर हुनखे चयो जेको कंडो तो खणी पासे ते कयो, इन में ई तो कमु लाहे छॾिया, इहो तो नेकी जो कमु कयो। हाणे तव्हां सोचो, हुन सिर्फ़ु हिकिड़ो कंडो खणी साइड ते कयो, एॾो ई ख़तरनाक इल्मु हूंदो आहे। हुनमें को बि रुॻो बुराइयुनि जा कमु करणा हूंदा आहिनि, नेकी जो सवाब जो जंहिंमें अल्लाह साईं ख़ुशि थिए, या को बंदो ख़ुशि थिए, या कंहिंमें कंहिंजी भलाई हुजे, को बि अहिड़ो कमु करणो कान हूंदो आहे। बहरहाल बाक़ी ॿिया कई अक्सर अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि असांखे फिलाणे तां इश्क या हीअं हूअं। बहरहाल अहिड़ा के मसइला तव्हां सां आहिनि, जेकॾहिं तव्हां मूं वटि अचो आउं तव्हांखे हल करे थो ॾियां, पर रही ॻाल्हि इहा आउं तव्हांखे फासाए कान ॾींदुसि। इहा ॻाल्हि यादि रखिजो, आउं तव्हांखे फासाए कान ॾींदुसि, बाक़ी तव्हांजी जिंद छॾाए ॾींदुसि। हा, अॻियूं माण्हू तव्हांखे वणंदो कोन, इहो मुंहिंजो तव्हां सां ई वाइदो आहे। यूट्यूब ते वाइदो पियो करां, अॻियूं माण्हू तव्हांखे वणंदो कोन, पर बशर्त इहा आहे लाज़मी अगरि कंहिं माण्हू खे पेट में सूरु हुजे त पेट जे सूर जी गोरी हू खाईंदो त तॾहिं हुनखे असरु थींदो। लाज़मी पेट जे सूर जेकॾहिं अॻे माण्हू खे आहे त पेट जे सूर अॻियूं माण्हू ई पेट जे सूर जी गोरी खाईंदो, उहा गोरी आउं कोन खाईंदुसि। मुंहिंजो कमु आहे हुनखे ॾसजणु, मुंहिंजो कमु आहे अमल करणु। जेकॾहिं अमल कंदो त अॻियूं माण्हू मां जिंद छुटी वेंदसि। अहिड़े ई लिहाज़ सां अहिड़ा जेके बि कमु आहिनि उहे तव्हांखे फ़ौरन करे ॾियण लाइ तयारु आहियां। तव्हां बिल्कुलु मूं वटि अचो, मूंसां राब्तो करो, ऐं फ़ी सबीलिल्लाह आउं कोन चवंदुसि तव्हां मूंखे 5 रुपया ॾियो या छा, फ़ी सबीलिल्लाह आउं तव्हांखे कमु करे ॾींदुसि। ऐं कई माण्हू अहिड़ा आहिनि, आउं ॾिसंदो आहियां राति जो 3-3 बजे गुज़रंदो पियो आहियां, घटनि मां या 3 बजे या 4 बजे या रोडनि तां ॾिसंदो आहियां किथे रोड ते दाल हारी पई हूंदी आहे, चांवर हारिया पिया हूंदा आहिनि, अहिड़ियूं खाइण पीअण जो रोज़ी वारियूं शयूं हारियूं पियूं हूंदियूं रोड जे विच ते। मूंखे ख़बर हूंदी आहे इहे कंहिंजा कमु आहिनि, बहरहाल इहे कारे इल्मु वारनि जा कमु हूंदा आहिनि। बराए महिरबानी या रोज़ी आहे, इन्हनि शयुनि खे अहिड़ियुनि जायुनि ते ना ध्यानु करो, ना उछलायो प्लीज़। इहे हथ ॿधी ऐं तव्हांखे अर्ज़ु पियो करां, अहिड़ियूं शयूं रोज़ी वारियूं शयूं आहिनि, इन्हनि खे अहिड़ियुनि जायुनि ते ना उछलायो प्लीज़। ख़ुदा जो नालो ले ना उछलायो, वरना तव्हांजा नाला केॾी महिल बि यूट्यूब ते खणी थो सघां, मूंखे केरु बि रोकण वारो कोन्हे। हीअ मुंहिंजी वार्निंग आहे तव्हांखे। जज़ाकल्ला, सब्सक्राइब करो। अब्दुल्ला एवरी टॉपिक। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। अल्लाह हाफ़िज़।